शायरी है त एक कौम ॿुधाया थे किस्सा। एक कौम ॿुधाया थे किस्सा, कल तोखे मूं तकदीरनि जा। अॼु बाग़ी बाग़ी जे सिर ते थो ताज ॾिसां ताज़ीरनि जा। कर को कीअं डोड़े मक़तल ॾे, आ रत में ख़ुशबू मेहंदीअ जी। को कीअं मोटे ज़िंदान ॾे, था ज़ुल्फ़ चिकन ज़ंजीरनि जा। हू कूड़ा कांइर कड़कनि था, ऐं लाश हवा में लड़कनि था। पर ॻाढ़ा झंडा फड़कनि था, छा रंग ॾिठमि रहगीरनि जा। अॼु लाल लहू जी सरगम थिए थी मुंहिंजी धरती रक़्स करे। मूं हैड थिया गद्दारनि जा, बेशरम वॾेरनि जा पीरनि जा। ही माण्हू वेझो डुक थिया, ही माण्हू वेझो डुक थिया, जीअं लुक लॻी तंहिं रुख थिया। अॼु आज़ादी जे नारे सां सभु दर्द विया दिलगीरनि जा। हर धोखे जी दीवार ॾिठी, ऐं उनजी सिर सां सिर न मिली। अॼु डोड़ी हर को दीवानू थो खोले बंदि अशीरनि जा। अॼु हर कंहिंजो ही रायो आ, तो नीं अयाज़ निभायो आ। तो नीं अयाज़ निभायो आ, तो ॻाता गीत बग़ावत जा, तो लाथा ज़ंग ज़मीरनि जा, तो लाथा ज़ंग ज़मीरनि जा। ही हुई शेख अयाज़ जी शायरी एक कौम ॿुधाया थे किस्सा। उम्मीद है तव्हांखे पसंदि ईंदी। जेकॾहिं पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कजो। महिरबानी दोस्तों।